मां 9:30 ताईं घर पहुची वेंदो आहियां। 9:30 दुकान मंगल करे 9:15 रस्ते ते हिकिड़ो माता जो मंदिर आहे, उतां दर्शन करे पोइ घर वेंदो आहियां। माता जो दर्शन करे घर पियो थो वञा त रस्ते ते हिकिड़े मुंहिंजे दोस्त जी होटल आहे, खाधे जी होटल, माया परोठा हाउस। सत्संगी माण्हू आहे, उनजी नज़र पइजी वई परियां, भई भगत वञेरो चई भगत भगत मूंखां का भुल थी वई आहे छा, बेड़ी तरई तूं 7 महीने खां मुंहिंजे दुकान ते तूं पेर ई कोन रखियो आहे। हले 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 अरे अच वेह त सही दुकान ते। जीअं धणीअ जे दुकान ते चढ़ियो चई मुंहिंजे दुकान तां पेर घुमाए, मुंहिंजो मां सॼो शरीर तो घुमाए वञी। अदा चढ़ी वियुसि उन दुकान ते। जीअं उन दुकान ते चढ़ियुसि, थोड़ी देर खां पोइ कलाक सवा कलाक ते वेही रहियुसि, ख़बर कोन पई भई किथे वेठो आहियां। त जया खे त ख़बर न त हिन जिन